अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 15 ऑगस्ट संडे ऐं 12 थिया आहिनि मंझंदि जा ऐं मां काफ़ी देरि निंड करण खां पोइ नाश्तो वाश्तो करे अची वेठी आहियां त मां ही कुझु पिण कुझु ब्लॉक्स ठाहिया आहिनि ऐं हिननि में कुझु मां नवां कलर्स बि ऐड कया आहिनि जीअं ही पिंक आहे ऐं ही आहे येलो हालांकि लाइट थो लॻे हिन में पर हिननि एॾनि सारनि ब्राइट कलर्स जे विच में इहो ॾाढो सुठो लॻंदो। ऐं ही कुझु मां राति जो ठाहिया हुआ, हे हुयो ई एतिरो लाइट पर्पल कलर त जीअं हुन मां 2 ठाहिया सिर्फ़ु। ठीकु आहे, सो ही मां काफ़ी कमु करे चुकी आहियां ऐं वरी हिननि खे हाणे काउंट कयां थी त टोटल घणा थिया आहिनि ऐं उन खां पोइ वरी कुझु कटिंग कंदमि त बाक़ी केतिरा था खुटनि त उन्हनि जी मां कटिंग करे वठां। सो इहा अॼु जे मुंहिंजे व्लॉग जी इब्तिदा आहे ऐं शायदि मां सॼे ॾींहं में इहो ई कंदी रहंदमि, ॿियो ख़बर न आहे छा हूंदो शेयर करण जे लाइ। ऐं जेके कल्ह ऐं 3 ॾींहं ठाहिया हुआ उहे हिते पिया आहिनि। सो इहे सभु मिलाए हाणे काउंट कंदमि त जेतिरा खुटंदा उन्हनि जी कटिंग कंदमि। मां अची वियमि वापसि सिलाई करणु ऐं कुझु ॿियूं कटिंग्स करे आई आहियां, काउंट करे कटिया आहिनि। जॾहिं मां हे सॼी कटिंग सिबी वेंदमि त मुंहिंजा हे पीसिस पूरा थी वेंदा। सो हाणे मां वापसि हिते कमु शुरू थी कयां। हिकु थियो आहे, अज़ान अची वई आहे ऐं मां जेके आहिनि हिन रिलीअ जा सॼा पीसिस कंप्लीट करे छॾिया आहिनि। टोटल ही लुक आहे हिन रिलीअ जो। ठीकु आहे, सो हे मां फ़िलहालु ईअं अरेंज करे रखिया आहिनि त कहिड़ो कंहिंसां हणंदमि त जीअं हिकु हिकु जहिड़ा कलर या प्रिंट गॾु रिपीट न थियनि। बाक़ी जीअं हे ब्लू आहिनि 2 त हे थोरो डिफरेंट आहे, प्रिंट बि डिफरेंट आहे, इहे पाण में गॾु लॻी था सघनि। सेम न हुजे, सेम प्रिंट सेम कलर न हुजे, लाइट कलर आहे ऐं अलॻि प्रिंट आहे त कोई हर्ज न आहे। सो हे सिर्फ़ु मां फ़िलहालु ईअं रखी ॾिठा आहिनि त इहे जीअं कलर्स जेके हिन में इक्वली मां डिवाइड करे सघां। हाणे मिसाल जे तौर ते ही मूं वटि कुल 2 आहिनि, ही वारा, हिकिड़ो मूं हिते हयो आहे, हिकिड़ो हुते हयो आहे, ऐं ग्रीन ही बि 2 आहिनि, हिकिड़ो हिते आहे ऐं हिकिड़ो हिन पासे आहे। त इहो ख़्यालु रखिणो पवंदो त सॼा कलर प्रॉपरली हिन में पइजी वञनि। हे डॉट्स वारा मां वटि इलाही आहिनि ब्लू, त इहे तव्हांखे हिन पूरी रिलीअ में आख़िरी लाइन ताईं नज़र ईंदा। त ईअं जेको आहे येलो आहे, येलो तोड़े हे लाइट आहे तॾहिं बि हिन डार्क सां गॾु सुठो लॻंदो जॾहिं ॻंढिजी वेंदा। त पहिरियों मां हमेशह रखी ॾिसंदी आहियां ऐं मां हिननि जूं रोज़ जेके पिनअप करे छॾींदी आहियां, कतारूं ठाहे लाइनूं, हीअं रो नंबर 1 रो नंबर 2 हिननि खे ईअं हिक ॿिए जे मथां रखंदमि ऐं पोइ हिननि खे पिनअप करे छॾींदमि त जीअं ॻंढण में इन ई तरतीब सां ॻंढिया घटि वधि न थियनि। सो हाणे त इन्हनि खे मां रखां थी फ़िलहालु हिते। निमाज़ जो बि टाइम थी वियो आहे ऐं बोर्ड बि ठाहिणो आहे मूंखे, त उन खां पोइ वरी मां तव्हां सां मिलां थी। मां अची वई आहियां किचन में ऐं हीअ मच्छीअ जी मुंडी थोरी कढी रखी अथमि, इन जो मां बोर्ड ठाहींदमि। हूअ त भिंडियुनि जी भाॼी बि पई आहे, सुराण मच्छी न खाईंदी आहे, उहा भिंडियूं ई खाईंदी, ऐं मां हे बिल्कुलु थोरो बोर्ड जेको आहे पंहिंजे लाइ ठाहींदमि। त हूअं त असां अगस्त में जीअं मां तव्हांखे ॿुधायो न वठंदा आहियूं मच्छी, पर वरिती आहे हाणे ज़ाहिरा पई आहे, इलाही वॾो हिकिड़ो पीस हुयो मच्छीअ जो, त अञा इलाही दफ़ा हलंदी, 2-3 दफ़ा ॿिया हलंदी। सो हे मां पंहिंजे लाइ बोर्ड पचाईंदमि ऐं मानी पचाईंदमि। उन खां सवाइ जेको आहे नमाज़ क़ुर पढ़ी जेको बि थींदो आहे रोज़ जो रूटीन, उहो तव्हां सां उन खां पोइ तव्हां सां मिलां थी। मां हे स्पाइडर प्लांट जा कुझु बचा मां हिते पाणी में विझी रखिया त जीअं हिननि जूं रूट्स निकिरनि त मां हिननि खे पोखियां, छो त हे प्लांट में बि सड़नि पिया। त मां इहो चाहियां पई त हिननि मां को न को बची वञे, सो हिननि मां कोई बि न बची सघे, बिल्कुलु सड़ी हिते ईअं गप थी विया आहिनि। त मां इन्हनि खे उछलायां थी ऐं हाणे त उअई ख़ज़ान जी मौसम आहे, सभु पन वन पीला थियणु शुरू थी वेंदा, हे वेंदो कचिरे में, सर्वाइव न करे सघिया इहे। सो इहे मुंहिंजो मज़ेदार मुंडीअ जो बोर्ड रेडी आहे। मां कंहिं व्लॉग में इहो सेखारे बि चुकी आहियां। मानी पचायां थी, लाइट असांजी ख़ैर सां वञी चुकी आहे। कल्ह आज़ादीअ जो ॾींहुं हो त असांखे लोड शेडिंग खां बि आज़ादी हुई, कल्ह लाइट कोन पई वञे। सो अॼु जेको आहे लाइट हली वई आहे, त उहो ई रूटीन सुबुह बि वई, हाणे बि वई आहे, राति बि वेंदी। 3 टाइम डोज़ ज़रूरी आहे असांजे लाइ, यादि रहे त असां बसि छा कयूं, हाणे छा चवां वधीक। सो हाणे मानी थी पचायां। 4:30 थिया आहिनि ऐं मां थकिजी चूर थी चुकी आहियां, छो त मां सॼो ॾींहुं अॼु हिन रिलीअ ते कमु कयो आहे। इहा रिली हीअं ॻंढिबी, हिन में जीअं त सॼे में रेड कोन हो, त हे विच विच में जेके जॉइंट्स ते पीसिस आहिनि उहे मां रेड रखिया आहिनि। ठीकु आहे, सो अञा मां सिर्फ़ु हिन जा 3 जेके आहिनि कतारूं ॻंढियूं आहिनि ऐं हिन में अञा इलाही सारो कमु आहे, पर अॼु जो लाइ एतिरो ई आहे। ऐं ही ॿिया सॼा मां जेके ईअं बंडल्स ठाहे रखिया आहिनि रो वाइज़, सभिनीनि जो अलॻि अलॻि पिनअप करे, त जीअं कलर्स हिक ॿिए सां मिक्स न थियनि ऐं उहो जीअं मां रखिया उअं ई ॻंढिजी वञनि। त हिते तव्हां ॾिसंदव त कोई बि रंग कंहिंजे बि भरिसां न आहे,
थोरे थोरे फ़ासिले ते आहे, ठीकु आहे न। सो इहो हिन जो सॼो तरीक़ो इहो थींदो। पटा कहिड़ा लॻंदा उहो बि आहे, हिकिड़ो बॉर्डर ठहियलु आहे मुंहिंजो पहिरियों खां ई, उहो मां हिन ते यूज़ कंदमि ऐं उहो पोइ तव्हां सां शेयर कंदमि। अॼु जे लाइ बसि फ़िलहालु त एतिरो ई आहे कमु, ऐं हाणे मां कयां थी रेस्ट घटि में घटि 3 पहिरीं जी नमाज़ ताईं। सो हाणे आहे कचहरी टाइम। अॼु जे ॾींहं में मां सिर्फ़ु लंच ठाहियो ऐं बाक़ी सॼो ॾींहुं रिली सिबी, ऐं सुबुह जो मां माशाल्लाह सां 2-2.5 कलाक निंड कई। कल्ह बि विसराइण जी मोकल हुई, अॼु बि मोकल जो ॾींहुं आहे, त मूंखे मौक़ो मिली वियो निंड जो। मां चयमि सुभाणे खां वरी उअं ई सवेर उथंदमि, जीअं उहे स्कूल वेंदी तीअं मुंहिंजे ओजागे जो टाइम शुरू थींदो। ओजागा रातिनि जो कबा आहिनि, पर मूंखे सुबुह जो बि करिणा पवंदा आहिनि। सो असल में छा आहे, जो उथंदी आहियां फजर ते, नमाज़ पढ़ी क़ुर पढ़ी वॉक करणु वेंदी आहियां। पोइ मां एॾी थकिजी पई हूंदी आहियां वॉक करण खां पोइ, जो मुंहिंजी दिलि चाहींदी आहे वापसि सुम्ही पवां। पोइ तक़रीबन 7 बजे मां ॿीहर सुम्ही पवंदी आहियां, अगरि मूंखे मौक़ो मिलंदो आहे त। न त पोइ जीअं हाणे सुराणे स्कूल वेंदी त बसि जाॻंदी हूंदमि। सो बहरहाल तंहिंजे करे अॼु जे ॾींहं में रिलीअ ते इलाही कमु कयुमि। बसि इहो मुंहिंजो जुनून आहे, इश्क़ आहे, मोहबत आहे, शौक़ु आहे, अलाए छा चओ, बसि मूंखे ख़बर न आहे। सो कमेंट्स पढ़ां थी जॾहिं, त उन में इलाहिनि खे इहो शौक़ु थियो आहे रिलियूं ठाहिण जो। ॾाढी ख़ुशी थी थिए मूंखे। असांजूं औरतूं जेकर ईअं पंहिंजो पॉज़िटिव टाइम यूज़ कनि, नंढियूं नंढियूं शयूं क्रिएट कयो, भले सॼियूं रिलियूं तव्हां नथियूं ठाहे सघो, काई ॻाल्हि न आहे। कुशन्स ठाहियो, मैट्स ठाहियो, अहिड़ा बैग्स ठाहियो, अहिड़ियूं नंढियूं नंढियूं शयूं ठाहियो। ऐं बैग्स वग़ैरह सिबण जा सॼा जेके वीडियोज़ अथव अवेलेबल आहिनि मुंहिंजे चैनल ते। जेकॾहिं कंहिंखे न ईंदो हुजे त उतां तव्हां ॾिसी सघो था। त ज़रूरी न आहे त हेॾो वॾो प्रोजेक्ट शुरू कजे, नंढियूं नंढियूं शयूं बि ठाहे थियूं सघनि। ख़ासि तौर ते कुशन कवर्स ॾाढा सुहिणा था लॻनि पैच वर्क में, ऐं मुंहिंजा तव्हां ॾिसी चुका आहियो काफ़ी क़िस्मनि जा। सो रिलियुनि ते ज़ोर आहे, रिलियुनि ते बल्कि ईअं चवां त मारो आहे। सो मज़ो आयो इहो जो अम्मा सां पई अॼु ॻाल्हायां, त मां चयोमांसि अम्मा मां ॾाढी थकिजी पई आहियां, थोरी देरि मां रेस्ट कंदमि। त अम्मा चयो छा पई करे जो थकिजी पई आहियां? मां चयोमांसि रिली पई सिबां। पोइ ॿुधायोमांसि त इलाही टाइम खां पोइ जेको मां कपिड़ो ॾाढो पियो आहे मां वटि, त सोचां थी त पंहिंजे ॿारनि जे लाइ रिलियूं सिबी छॾियां, 2-2 हर कंहिंखे सिबी ॾियां। त अम्मा चयो त मूंखे बि सिबी ॾे। त मूंखे एॾी ख़ुशी थी। मां अम्मा जे घर में जेके घणियूं रिलियूं मुंहिंजूं ई ठहियलु आहिनि। उन मूंखां पोइ जॾहिं मूं ठाहिणु बसि कयूं या मुंहिंजी शादी थी वई, उन खां पोइ अम्मा सम्झो हेॾां होॾां बि ठारायूं, कुझु वॾनि वॾनि टुकरनि सां पाण बि ठाही, पर उहो मज़ो न अथसि जेको रिलियूं मुंहिंजे रिलीअ में जेको मज़ो हूंदो। आख़िरी दफ़ो जेके मां अम्मा खे रिलियूं ठाहे ॾिनियूं, त बेनज़ीर भुट्टो जॾहिं शहीद थी, शायदि 2007 हुयो, त मां वेकेशन सियारे जी वेकेशन में लाड़काणे वियल हुयमि। त उते जो इहो हादसो थी वियो जंहिं महिल, त हंगामा शुरू थी विया ऐं रस्ता बंदि थी विया, निकिरण जी जाइ न हुई। त मूंखे एक्स्ट्रा ॾींहं लाड़काणे में रहणो पइजी वियो। त मां चयमि हाणे छा कयां? पोइ अचे मां अम्मा जूं पेटियूं खोटियूं, उन्हनि मां कपिड़ा कढिया, कटिंग्स, कट पीस, अलाए छा छा जेको निकितो। त कोई मां सम्झां थी 4 रिलियूं मां अम्मा खे सिबी ॾेई आई हुयमि। उन्हनि मां त मुंहिंजी भेण खे बि हिकिड़ीअ खे शादी में ॾेई छॾियूं, जेके मुंहिंजियूं सिबियल। ऐं वरी सची ॻाल्हि लतीफ़ो थी ॿुधायांव, तव्हां ईअं न सम्झो मां पाण खे पढ़ायां थी, बिल्कुलु नथी पढ़ायां मां। ऐं उते अम्मा खे बि मां ईअं ई वॾनि वॾनि थोरी टुकरनि सां ठाहे ॾिनियूं, सनियूं सनियूं कोन ठाहियूं। त मां चयमि ॻंढिजी पवनि टुकड़ा, ॻंढियूं ॿधियूं पयूं, थेलियूं भरियूं पयूं आहिनि। सो वियासीं जो ॻोठु मुंहिंजी भेण जे घर, त हुन मूंखे हिकिड़ी रिली पाइण लाइ ॾिनी। त मां रिली ॾिसी ॾाढी इंस्पायर थियमि, छो त जेके मायूं रिलियूं थियूं सिबनि न, उन्हनि जे रिलियुनि में मज़ो न हूंदो आहे मोस्टली। बसि अनबैलेंस हूंदियूं आहिनि, कुझु टुकड़ियूं नंढियूं वॾियूं जेका जितां लॻी, ॾाढी घणी सफ़ाई न हूंदी आहे। त मां रिली ॾिसी एॾी मुतासिर थियमि, मां चयोमांसि केॾी नीट ऐं क्लीन सफ़ाई सां रिली सिबियल आहे, कंहिंखां सिबराई अथव? चए थी छो तोखे यादि न आहे, या तूं सिबी जॾहिं बेनज़ीर जी शहादत वारे ॾींहंनि में? ओड़ी मूंखे सफ़ा यादि न हो त का इहा मां रिली सिबी। पोइ त मां शकी पई थियां, मां चयमि अलाए त कोई ईअं न सम्झे त मां पंहिंजी तारीफ़ जे लाइ थी इहो कयां, पर वाक़ई मूंखे यादि न हुयो। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी। हालांकि अम्मा वटि इलाही हंध आहिनि, असां सभु भाउर भेनर जॾहिं वेंदा आहियूं अम्मा ॾे, त जेतिरा बि माण्हू हुजूं, त मुंहिंजी अमड़ जा हंध खुटंदा न आहिनि, छो त उन वटि एतिरा हूंदा आहिनि। अक्सर मां जीअं हितां ॾिसंदी आहियां, चादरुनि जी दुकाननि तां सस्तियूं विहाड़नि जूं छऊं मिली वेंदियूं आहिनि 50-50 रुपए जूं। त मां 6 वठंदमि, कॾहिं 8 वठंदमि, 10 वठंदमि, अम्मा खे ॾेई छॾींदी आहियां, कॾहिं भेनरुनि खे गिफ्ट करे छॾींदी आहियां। त ईअं असां कंदा रहंदा आहियूं, या मुंहिंजी भेनर बि, छो त अम्मा त हाणे न कंदी आहे न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, न उहा बाज़ारि वञे, न सिलाई करे सघे, न कुझु बि न, त हुन ते त हाणे ज़िमेदारी न आहे। वेंदा असां आहियूं, रहंदा असां आहियूं,
ऐं उते सॼो घर मुंहिंजी भेनर संभालींदियूं आहिनि, हालांकि सभु पंहिंजे पंहिंजे घर थियूं रहनि, त पोइ उन जे बावजूदि छो त अम्मा सां गॾु मुंहिंजो हिकिड़ो भाउ रहंदो आहे जेको अनमेरिड आहे, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे भेनर ईंदियूं आहिनि वारे वारे सां, कमु वारी माई रखियल अथनि, उहा कमु करे वेंदी आहे, त असां ईअं ई कंदा आहियूं। मां वेंदमि त ॾिसंदमि त 6 मग वठी आयमि बाज़ारि मां, उहे उते रखी आयमि कबट में, प्लेटूं वठी आयमि, चमचा वठी आयमि, काई बि भेण, हर भेण कुझु न कुझु ईअं कंदी रहंदी आहे, छो त वेंदा ई असां रहंदा आहियूं, खाईंदा आहियूं। त ऐं ॿी ॻाल्हि त हिकिड़ी नॉर्मल ॻाल्हि आहे त भाइरनि खे ईअं अहसासु न हूंदो आहे जीअं भेनरुनि खे हूंदो आहे, असां हुन घर खे अञा ताईं ईअं ई पंहिंजो घर सम्झंदा आहियूं। सो हलो अब मांखे ऑफर कई, मूं चयो मां ठीकु आहे, मां ॿारनि लाइ 2 टे रिलियूं सिबी वठां त पोइ मां तव्हांजे लाइ सिबंदमि। त वरी भेनरुनि खे ॾेखारियमि अॼु वारो इहो पीस ॻंढियल, त मूं चयो ॾिसो मां हाणे हीअ थी रिली सिबां, त उहो हसरत पियूं कनि, सिकनि पियूं, त बसि असां त तुंहिंजी शयुनि खे ॾिसी ॾिसी ऐं सिकंदियूं रहंदियूंसीं। मूं चयो चङो ॿारनि जी सिबी वठां, पोइ अम्मा जी सिबी वठां, जे अञा हूंदी हयाती ऐं सिहत हूंदी त मां चयो पोइ तव्हांखे बि सिबी ॾींदमि, पर रुॻो मथियां मथियां तह सिबी ॾींदीमांव, बाक़ी कंप्लीट पाण कराइजो, बाक़ी पंहिंजे ॿारनि खे अम्मा खे त मां कंप्लीट करे ॾींदमि। छो त कपिड़ो त मूं वटि एतिरो आहे जो मां सॼे जान जे लाइ रिलियूं सिबां न, तॾहिं बि न खुटंदो, ऐं पर इन केस हलो खुटे थो, मां सिबी सिबी खुटाए थी छॾियां, त बाज़ारि ज़िंदाबाद, कट पीस ज़िंदाबाद, जेतिरो वणंदो ओतिरो वठी ईंदमि। सो बहरहाल मुंहिंजूं इहे ॻाल्हियूं ख़तमु थियण वारियूं न आहिनि, ऐं तव्हां मां जिन खे मूंखे ॾिसी शौक़ु थिए थो, प्लीज़ स्टार्ट कयो, शुरू कयो, ॾाढो प्यारो कमु आहे, सॼी दुनिया जूं मायूं इहो कंदियूं आहिनि, ऐं असां वटि अलाए छो इहो आम तासुर इहो ई आहे त वेचारियूं मायूं इहो कमु कंदियूं आहिनि, पैसा कमाइण लाइ कमु कंदियूं आहिनि, ग़रीब मायूं कमु कंदियूं आहिनि, पढ़ियल लिखियल मायुनि में इहो कम जो रिवाज ई कोन्हे। हा, एका दुका हूंदियूं, पर अक्सरियत ईअं ई। ऐं जेके असांजूं यंग छोकिरियूं आहिनि उहे त बिल्कुलु ई सम्झनि थियूं त पढ़ी लिखी वियाऊं त सुई धाॻो छो खणूं, इहो हिकिड़ो ग़लति कॉन्सेप्ट आहे। ॿाहिरियनि मुल्कनि जा तव्हां बुक्स ॾिसो, उन्हनि जा कम ॾिसो, हाणे त इंटरनेट खुलियो पियो आहे, हर शइ तव्हां सर्च करे ॾिसी था सघो त छा छा शाहूकार थियूं ठाहिनि मायूं। हलो उन्हनि खे सहूलियतूं आहिनि, उन्हनि खे इलाही क़िस्म जूं फैसिलिटीज़ आहिनि, उन्हनि वटि मटीरियल्स इलाही क़िस्मनि जा आहिनि, मशीनरी आहे, सभु कुझु। असां वटि कुझु न आहे, असां ख़ाली हथनि ते बि कमाल करे सघंदियूं आहियूं। सिंधियाणियुनि जो, सिंधी मायुनि जो इहो हिकिड़ो मां चवां त हिकिड़ो आलीशान कमु आहे, त हुननि खे एतिरियूं सहूलियतूं न आहिनि, तॾहिं बि हू दुनिया भर जे आर्टिस्टनि सां जेको मुक़ाबिलो करे थियूं सघनि। त पंहिंजे इन्हनि हुनरनि खे, पंहिंजे इन देसी कमनि खे विसारणो न आहे, इन्हनि खे ज़िंदा रखिणो आहे, मुहबत सां करिणो आहे। त असांजो त सिर लॻे, मां त पैदाइशी अलाए शायदि जॾहिं जंहिं ॾींहं खां ॼाई हुअमि उन ॾींहं खां मां शायदि सुई धाॻो खयो हूंदो। मूंखे यादि न आहे त सुई धाॻे सां इश्क जी इब्तिदा कॾहिं थी, मूंखे न आहे ख़बर। मां जॾहिं खां होश संभालियो आहे, मां पाण खे सुई धाॻे सां कमु कंदे ॾिठो आहे। सो बहरहाल इहो कमु ॾाढो सुठो आहे, ॾाढो मज़े जो आहे, इन ते मां जेतिरो बि ॻाल्हाईंदमि त मां बसि नथी करे सघां। सो हाणे मोकिलायूं था, अॼु जो व्लॉग हिते ख़तमु था कयूं, सुभाणे अलाए छा छा कंदासीं, अलाह खे ख़बर। ऐं ॿाहिरि बि वञिणो आहे, सुभाणे बि वञिणो आहे, परीहं बि वञिणो आहे, 1-2 ॾींहंनि जा असांखे अहिड़ा कम आहिनि, कुझु सुराण जा कपिड़ा आहिनि, कुझु रवा डाए कराइणा आहिनि उनजा, त उन सिलसिले में वेंदासीं। ऐं जीअं मां तव्हां सां ॻाल्हि कई त हिकिड़ी छोकिरी जी शादी आहे, त उन लाइ बि थोरी घणी शयूं वठी ईंदासीं, छो त हिकु दफ़े में सभु कुझु वठणु ऐं खणी अचणु पॉसिबल न हूंदो आहे। ऐं उनखां पोइ ट्यूसडे ते वरी इरादो आहे ट्यूसडे बाज़ारि वञण जो, उहो बि चैरिटी जी शॉपिंग लाइ। सो वधीक ॾिसजे, उहो ई मां चवंदी आहियां, असां प्लैनिंग कंदा आहियूं त कॾहिं कामयाबु थींदी आहे, कॾहिं न थींदी आहे, सो अलाह बहितर कंदो। त हाणे हिन महिल तव्हांखां मोकिलायूं था, इनशाला सुभाणे वारे ब्लॉग में अलाह चाहियो त ज़रूरु मिलंदासीं। ऐं मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारियूं दुआऊं, खोड़ सारो प्यार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। अलाह भाई।